बल 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 मां भी बाहर इन इंतजार में बीठो हुयुसि त कॾहिं थी सेठियाणी मासी बचुल खां लस्सी वठण ॿाहिरि निकिरे ऐं मां अंदरि अची तोसां हवाल कटिया ऐं प्यार जा पेच पाया। मिठल सभिनि खे ख़बर आहे मश्करनि खे ऐं अम्मा खे बि त तूं ॿिलनि वांगुरु लिखियो बीठो हूंदा पर सभिनीनि खे इहो बि ख़बर आहे त तूं डख ॿिलो न आहीं जो असांजी लस्सी लुॿे वञे। ऐं हा इहा बि सभिनीनि खे ख़बर आहे त तूं असुल निच ॿिलो आहीं ऐं इहा बि सभिनि खे ख़बर आहे त तूं शनास वारो ॿिलो आहीं इन करे तोखे को छिर ॿिला बि कोन चवंदो आहे। यो ॿुध इहा तूं मुंहिंजी तारीफ़ करे रही आहीं या ॿिले जी? ॿिन्हिनि जी। ख़ैर छॾ इहो ॿुधा त पाण ॿई शहर कॾहिं हलूं? जॾहिं बि हली किरायो भाड़ो ख़र्च सभु तो ते। सोनारो वाक़ुफ़ अथई? रुगो वाक़ुफ़ हलड़ी बंदूक तुंहिंजो छक्का वाक़ुफ़ न ईअं सम्झ त सॻो भाउ अथमि। हा पर छो तोसां ख़ैर त आहे? हा हा ख़ैर आहे सोनी दोहरी ठाराईंदो। भले मानी था खाओ लस्सीअ सां उहा बि मासी बचुल खां पिनी अचे वठी वरी ॻाल्हियूं था कयो दूरीअ जूं दूरी थी ठाराए पैसा किथां आंदई? छो 12 लख जो मामा वलूअ जा मिलिया आहिनि। भले मां भली दूरी 5 लख बाक़ी बचा 7 लख उहा त अम्मा जी मर्ज़ी दूरी ठराए या सेठ ठराए। चिलकणी चाकलेटी इन्हनि पैसनि सां मां बाबल वलूअ जो केस विणंदुसि ऐं हुनखे आज़ाद कराईंदुसि। मिठल मिठा ईअं न कर मुंहिंजे ख़्वाबनि खे भोर भोर न कर न त मां पोहारो खणी तुंहिंजो हशर नशर करे छॾींदसि। हलड़ी बंदूक तुंहिंजो छक्का मुंहिंजी त इहा मर्ज़ी पर जेका तुंहिंजी मर्ज़ी मालकियाणी तूं आहीं पैसनि जी बि ऐं मुंहिंजे दिलि जी बि। हाणे हल वञी ओताक में वञी वे मां अचण वारी ठही। अचण वारी आहे मां हलां थो। दिलि त नथी चए पर पोइ बि अरे दे तू को भी फिक्र न करे जेको थियणो हो सो थी वियो। पुलिस वापस मोटी वई आहे हाणे हली आहे त पाण बि ॻोठ हलूं हरू भरू टिजु न। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।